ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल अंतोनियो गुतरेस ईरान इसराइल खां फौरी तौर जंग बंदी जो मुतालबो करे छॾियो आहे। ईरान इसराइल छिकताण ते दुनिया जी नज़र आहे। सेक्रेटरी जनरल अंतोनियो गुतरेस चयो त अमन अमान सूरत ख़राब करण खां पासो कयो वञे। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल सलामती काउंसिल जे इजलास खे ख़िताब कयो। चवे त ख़्वाहिश आहे त अमन खे मौक़ो ॾिनो वञे। सलामती काउंसिल खां अॼु अमन जो वाज़े पैगाम वञणु घुरिजे। ईरान ऐं इसराइल जे तकरार जो मुकमिल हल चाहियूं था। दुनिया में तकरारनि जो ॻाल्हियुनि ज़रिए हल चाहियूं था। तकरार वधी पए त को बि रोके न सघंदो। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, अवां सां शेयर कंदासीं। अंतोनियो गुतरेस जो चवणु आहे त ईरान इसराइल जंग रोकी वञे, तकरार रोकियो वञे। गॾियल क़ौम जो सेक्रेटरी जनरल ईरान इसराइल खां फौरी जंग बंदीअ जो मुतालबो करे छॾियो आहे। ईरान इसराइल छिकताण ते दुनिया जी नज़र आहे। अंतोनियो गुतरेस चवे थो त अमन अमान सूरत हाल ख़राब करण खां पासो कयो वञे।